अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ज़बरदस्त नई अपडेट ॾींदो हलां तकरार ड्रामे जे हवाले सां। ही हिकु बहितरीन अपडेट आहे दोस्तों। अगर तव्हां इनखे न ॾिठो, तव्हां सम्झो कुझु न ॾिठो। तव्हांखे हिकु पूरी नई अपडेट ॾींदासीं दोस्तों। छा अचण वारी क़िस्त में वाकई शेर अली मीर खे पकड़ाए पुलिस जे हवाले कंदो ऐं पंहिंजे दुश्मन जो नालो मालूम करण कंदो? छा इहा ग़लती हू कंदो? छा अचण वारी क़िस्त में दोस्तों हाणे जेको आहे मुमल वारियूं वापसि थी वेंदियूं या न? ऐं नवाब खान कहिड़ो क़दम खणंदो? दोस्तों दासी टीवी खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, इन वीडियो खे बि आख़िर ताईं ॾिसंदा, तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अची वेंदी। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों अचण वारी क़िस्त में पहिरीं ॻाल्हि त USHO जेको आहे इहो कॾहिं बि नवाब खान जो नालो न खणंदो ऐं इहा शर्त रखी ईंदो शेर अली सां, तूं मूंखे नालो ॿुधाए, मीर जी जॻह ॿुधाए, मीर किथे लिखियलु आहे, मां तोखे न तुंहिंजे दुश्मन जो नालो ॿुधायांव थो। यानी उनखे नवाब खान पढ़ाए छॾियो त जंहिं मीर जी जॻह हू ॿुधाए थो, पोइ बि तूं नालो मुंहिंजो न खणजांइ, सेजावल खान ते हणी छॾिजांइ, त उन तोखे पकड़ायो हुयो। यानी हिकिड़े तीर सां ॿ निशान करणु चाहे थो SHO ऐं नवाब खान जी इहा चाल आहे। लेकिन शेर अली ग़लती कोन कंदो। शेर अली सम्झी वेंदो त हीअ नवाब खान जी चाल आहे ऐं मां इहा मीर जी ॻाल्हि छो इन खे ॿुधायां। पहिरीं ॻाल्हि त मूंखे ख़बर न आहे, जे जांच करे ख़बर बि पइजी वञे त किथे हू लिखियलु आहे त मां इन खे छो ॿुधायां। लेकिन हू सोच वीचार खां पोइ इन नतीजे ते पुॼंदो त इन शइ खां मां परे रहां त बहितर आहे ऐं इन विच मसइले में मां न अचां। ऐं नवाब खान मुमल वारनि खे मुटाइण जे लाइ वॾी कोशिशि करे रहियो आहे, लेकिन लीमे सां हू वापसि कान वेंदियूं। लीमो वापसि ख़ाली मोटी वेंदो। मुमल ऐं लीमे जी घर वारी उन सिजावल वटि वेंदियूं। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।